वेलकम व्यूवर्स, लेट्स कुक जी हिक नई एपिसोड सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट। त सभ खां पहिरियां तव्हांजो तारुफ़ करायां थो पंहिंजे पार्टिसिपेंट सां। असां सां गॾु मौजूद आहिनि सबा, उमर, अहमर ऐं हिना। अॼु जो असांजो चैलेंज आहे बेकिंग ऑफ केक। जेको कंटेस्टेंट सभ खां सुठो केक ठाहींदो उहो ई मास्टर शेफ जे टाइटल जो हक़दार हूंदो। सो लेट्स कुक। केक ठाहिण लाइ तव्हांखे जिन इंग्रेडिएंट्स जी ज़रूरत पइजी सघे थी उहा हिते मौजूद आहिनि। हिन चैलेंज जे लाइ तव्हां वटि आहिनि टोटल 30 मिनट्स। गुड लक, योर टाइम स्टार्ट्स नाउ। अची विया आहिनि पंहिंजे केक्स खे रेडी करण जे लाइ। 5 4 3 2 1। हाणे असांजा जजिस फ़ैसिलो कंदा सभ खां सुठो केक कंहिं ठाहियो आहे। त सभ खां पहिरियां घुरायूं था सबा खे। हाणे ईंदो उमर। हाणे असां घुराईंदासीं हिना खे। ऐं हाणे वारो आहे अहमर जो। हाणे असांजा जजिस केक्स खे टेस्ट कंदा। इंटरेस्टिंग ॻाल्हि ही आहे त हर पार्टिसिपेंट जो केक हिक ॿिए खां डिफरेंट आहे। सबा ऐं अहमर जा केक्स त बिल्कुलु गोल यानी राउंड आहिनि, जॾहिं त उमर जो केक चौकंडो यानी स्क्वायर आहे। ऐं हिना जी केक जी शक्ल त तमामु इंटरेस्टिंग आहे। हे टिकुंडो यानी ट्रायंगल आहे। व्यूवर्स, जेस ताईं असांजा जजिस फ़ैसिलो कनि, छो न तव्हां पंहिंजी स्क्रीन ते मौजूद मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट्स जी शेप्स खे सुञाणो। राउंड, स्क्वायर, ट्रायंगल। लॻे थो असांजे जजिस खे फ़ैसिलो करण में काफ़ी ॾुखियाई थी रही आहे। असल में केक्स जी सिर्फ़ शेप्स ई डिफरेंट न आहे, पर हे साइज़ ऐं वेट में बि हिक ॿिए खां तमामु मुख़्तलिफ़ आहिनि। जीअं त तव्हां ॾिसी सघो था, हिना जो केक ऐं उमर जो केक साइज़ में नंढा या स्मॉलर आहिनि, जॾहिं त सबा ऐं अहमर जा केक्स साइज़ में वॾा यानी बिगर आहिनि। ऐं अहमर जो केक ॿियनि जे मुक़ाबले में काफ़ी हैवी आहे, छो त हिन में डिफरेंट लेयर्स आहिनि। जजिस जा स्कोर असां वटि अची विया आहिनि, पर विनर्स जा नाला अनाउंस करण खां पहिरियां छो न असां व्यूवर्स खां कुझु आसान सवाल पुछूं। तव्हां पंहिंजी स्क्रीन ते नज़र ईंदड़ ऑब्जेक्ट्स मां वधीक गोरो यानी हैवियर ऑब्जेक्ट्स जा नाला ॿुधायो। हाणे हिननि ऑब्जेक्ट्स खे गौर सां ॾिसो ऐं हिननि मां नंढनि ऑब्जेक्ट्स खे आइडेंटिफाई करियो। इंतज़ार जी घड़ियूं ख़तम थियूं ऐं असांजे अॼु जे कॉम्पिटिशन जो विनर आहे अहमर। अहमर जे लाइ तमामु घणियूं ताड़ियूं।